अस्सलाम वालेकुम नाजरीन, क्रिटिकल टॉक में खुश आमदीद। जिथे सिंध सियासी ऐं समाजी अबतरी खे पहिरां ई मुंहुं ॾींदी पई अचे, ॾिठो वञे त सिंध हींअर 1 साल खां वठी बदतरीन लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन खे मुंहुं पई ॾिए। कंहिं न कंहिं ज़िले में रोज़ कंहिं धाड़े, कंहिं फुर, कंहिं क़त्ल जा वाक़िया डेली रिपोर्ट पिया थियनि। इन सॼे जेका लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन ख़राब थींदड़ सिचुएशन आहे, उन जे पोयां ॾिठो वञे त मुखिया सबब जेके नज़र अचनि था, हिकिड़ो त इहो आहे त मुल्क में पैदा थींदड़ सियासी अदम इस्तेहकाम। पोएं तारीख़ हवाले सां ॾिठो वञे त जॾहिं 1 यूनिट खां वठी उन खां पोइ सिंध भरपूर हिसो वरितो सियासी हलचल में, उन खां पोइ सिंध में वरी दाड़ियल कल्चर पैदा थियो। ज़ियाउल हक़ जे ज़माने में ॾिठो वञे त उन खां पोइ सिंध पीरनि वॾेरनि सरदारनि ऐं धाड़ियलनि जे नेक्सस जे हवाले हुई। आसे आसे कुझु 90s जे ज़माने में कुझु चुप ठापुर थी, त वरी उन खां पोइ वरी ॾिठो वञे त सिंध में हाणे ताज़ो जेको आहे 1 साल खां वठी कंहिं न कंहिं ज़िले में दाड़नि फुरनि वारदातुनि जो जेको कारवायूं आहिनि उहे आम थी वियूं आहिनि। हाणे हे सवाल त इहो पैदा थो थिए त छा इहा इलेक्शन वेझो ईंदे ई इहो जेका आहे सूरताल पैदा थी आहे। हर को जेको सरदार आहे उन्हनि इलाइक़नि में उहे पंहिंजूं जेके मखसूस पोलिंग्स आहिनि, जेके उहे धाड़ियलनि जे थ्रू रेगुलेट कनि था, छा उन्हनि खे बचाइण लाइ इहे सॼियूं कार्रवायूं शुरू थियूं आहिनि, या वरी इन जो डायरेक्ट तालुक़ जेको आहे उहो सिंध में मुल्क में मौजूद सियासी अदम इस्तेहकाम आहे। इन्हनि ॿिन्ही सवालनि जे जवाबनि लाइ असां हिते घुरायो आहे प्रोग्राम में सीनियर एनालिस्ट डॉक्टर इनाम भट्टी खे। डॉक्टर इनाम, वॾी महिरबानी पहिरियां त तव्हां असांखे टाइम ॾिनो। छा पियो थिए सिंध में? 1 साल खां वठी तव्हां ॾिसो पिया त सिंध में हर ज़िले में का न का वारदात रिपोर्ट पई थिए। छा सबब आहिनि हिन जा समाजी ऐं सियासी? महिरबानी डॉक्टर खैरबख्श। पहिरीं त जेको आहे इनखे पाण खे ॾिसणु खपे त ही जेको सिंध जे अंदरि इन्हनि ख़ासि करे उतरनि ज़िलनि में मौजूदा जेका सूरताल आहे, उन खां पोइ वरी कंहिं ज़माने में खैरपुर बि वरी अञा जेकॾहिं माज़ी में वेंदासूं त सिंध जे हर तक़रीबन ज़िले में जेको धाड़ियल पैदा कया विया या धाड़ियल जेके पैदा थिया उन्हनि खे जेका सपोर्ट थी, उन जे पुठियां हिकिड़ी सियासी ऐं उन सां गॾोगॾु उनजो हिकिड़ो मुआशी पहलू बि आहे। ऐं त इनखे चवंदी आहियां हिकिड़ी ब्लैक इकोनॉमी आहे, यानी उहा हिकिड़ी इकोनॉमी रियासत ख़ुदि चाहे थी ऐं कुझु माण्हुनि खे उहे इलाइक़ा ठाहे ॾी थी जीअं मां उहा न रुॻो कमाई करे सघनि, पर उन्हनि ते उन्हनि जो सियासी असर रसूख़ ऐं उन्हनि जो पंहिंजो गिरफ़्त बि उन्हनि ते रहे इलाइक़नि ते, जो हू जॾहिं चाहिनि त उन्हनि खे पंहिंजे मर्ज़ी लाइ इस्तेमालु करे सघनि। हाणे जेकॾहिं घणे पोइ ते वेंदासूं, 1 यूनिट वारो दौरु हुजे या उन खां पोइ जो दौरु हुजे या 70s में बंगाल जे टुटी वञण खां पोइ जेको सिंध जे अंदरि नेशनलिस्ट जेको सोच जो पैदा थियणु आहे, उन सॼी सोच खे, यानी हिकिड़ी शइ ज़हन में रखणु घुरिजे त पाकिस्तान ठहण खां पहिरीं खां वठी सिंध जो जेको हिकिड़ो आलमी तौर ते या पंहिंजे ख़िते जे अंदरि जेको शिकिल रही आहे, उनजी जेका शबीह रही आहे या शिनाख़्त रही आहे, उहा सेक्युलर, लिबरल ऐं पुरमुन इलाइक़े वारी रही आहे। उहे माण्हू जेके पंहिंजे आणीन ऐं चाणीनि ते ऐं पंहिंजो पाण में हिक ॿिए सां ॾुख सुख में गॾु गुज़ारण ते जेको आहे सो यकीन रखंदा हुजनि, उन्हनि माण्हुनि खे कीअं अहिड़े हिकिड़े पंजोड़ में फासायो वञे जो जिन वटां उहो अहसासु ख़तमु थी वञे त हू पंहिंजी ज़िंदगी आज़ादु ऐं ख़ुदमुख़्तियार गुज़ारनि था। आया वाकई अंग्रेज़नि जे हितां वञण खां पोइ, ब्रिटिश राज जे ख़ात्मे खां पोइ को हू वाकई ख़ुदमुख़्तियार ऐं आज़ाद बि थिया आहिनि या अञा कंहिं हिकिड़े नए पंजोड़ में फासी विया आहिनि? तव्हां सम्झो हिकिड़े सॼे जो उहो पस मंज़र आहे। हाणे इन में तव्हां कयूं 2-3 हिकिड़ा नंढड़ा रुॻो मिसाल इहे ॾियां त मूंखे 80s वारे ज़माने में यादि आहे त PTV ते हिकिड़ा ड्रामा कादिर जुणेजो, अब्दुल कादिर जुणेजो ऐं मैडम नूरुल्लाह शाह जेको आहे उहे लिखिया हुया, ऐं उन्हनि ॾींहंनि में सिंध जे अंदरि जेका हिकिड़ी मज़ाहिमत हली पए, खणी सम्झो त पंहिंजे हुन MRD त ठाही वई त जमहूरियत जी बहाली जे लाइ, पर ख़ुदरू तौर ते माण्हुनि जेका रद्द अमल ॾेखारियो, उन्हनि मुसलसिल पंहिंजे पाकिस्तान ठहण खां पोइ वारी जेका ग़ुलामी वारो अहसासु हुयो, उन जे ख़िलाफ़ु उन्हनि जहिड़ो कि रियासत सां टकराव वारो रुख़ अख़्तियार कयो।
उन सॼे खे आलमी तौर ते नेशनल जेका उन जी शिनाख़्त बीहे पई त सिंधी माण्हू मज़ाहिमत पिया कनि, सिंधी माण्हू रियासत जे ॾाढ ऐं जबुर ख़िलाफ़ रोडनि ते आहिनि, उन्हनि खे हिकिड़ी अहिड़ी शिकिल ॾिनी वई त न सिंध जे अंदरि पूरो हिकिड़ो धाड़ेल माइंड सेट आहे, ही वॾेरा ऐं जागीरदार आहिनि, जिते उन्हनि जा कोट आहिनि, जिते मायूं क़ैद रहनि थियूं, जिते साम्हूं जेके आहिनि उहे ॾिनियूं वञनि थियूं, या जिते सैयदनि जे हवेलियुनि में क़ुर सां औरतुनि खे बख़्शरायो वञे थो हक़ उन्हनि जो, इहे सभु शयूं कयूं वयूं। ऐं उनजो हैरत अंगेज़ ॻाल्हि इहा आहे त अब्दुल कादिर जुणे जे हिकिड़े ज़माने में मुंहिंजे ख़्याल में कालम लिखी करे काविश में इन शइ जो एतिराफ़ कयो हो त उन वक़्त में PTV ते जॾहिं असां खां इहे ड्रामा लिखाया विया त उनजो बाक़ाइदे थीम ॿुधाए करे लिखाया विया ऐं हुननि इहो चयो त जेको आहे इन तरीक़े सां ड्रामा लिखो। ऐं पोइ उनखां हिन वक़्त ताईं तव्हां ॾिसंदव त जहिड़ो की सिंधी जेको मीडिया आहे उहा इन शइ मां निकिरे ई कोन थी। तव्हां अॼु बि जेकॾहिं सिंधी ड्रामो कंहिं बि चैनल ते जेकॾहिं ठहे थो, कास्ट थिए थो, त उनजी कास्टिंग में अजरक टोपी ऐं बंदूक वॾियूं मुछूं धाड़ेल ॾेखारे या हिकिड़ो ॾाढ ऐं जबर वारो पासो ॾेखारे उन सॼे कल्चर खे हिकिड़ो सम्झो त ख़ौफ़ाइतो ऐं भवाइतो करे पेश करण जी कोशिशि कई थी। डॉक्टर इहो इन पासो में हिकिड़ो आउं हिकिड़ी ॻाल्हि ऐड कंदो हलां त इहो जेको पासो हुयो इन में मतिलबु सिंध खे नेशनल मीडिया ते इहा वाकई में हिकिड़ो जीअं न हिकिड़ो पुराणे कई क्लासिकल टाइम जा माण्हू ॾेखारे करे अर्बनाइज़ेशन खां पोइ ते रखियो वियो। मतिलबु जेको हिकिड़ो अर्बनाइज़ेशन जो प्रोसेस शुरू थियो हो 70s में या 80s में, उन सॼे लुक खे तव्हां वाइल्ड ऐं हिकिड़ो क्लासिकल लुक ॾेई करे आम सिंधी माण्हू खे हिकिड़ो त तव्हां डिप्रेस ऐं स्टीरियोटाइप्स उते तव्हां सेट कया, ऐं ॿियो जेको सिंधी माण्हू खे उन टाइम ते अर्बनाइज़ थियणो घुरिजे उन टाइम ते उनखे उन अर्बनाइज़ेशन प्रोसेस में ई ॿाहिरि ॾेखारियो वियो। बिल्कुलु इनखे तव्हां क्लासिक न चइजे, क्लासिक जे बजाए उनखे झंगली चइजे। माना हुननि जहिड़ो अहिड़ो पे ॾेखारियो त सिंध जो इहो समाज जेको आहे अञा ताईं सुधरियल समाज ई कोन्हे, जिन वटि बुनियादी क़दुर ई कोन्हनि, न इंसान जो वैल्यू आहे, न औरत जो वैल्यू आहे, न उन्हनि वटि के ॿियूं समाजी जेके क़दुर, जॾहिं त उनजे बिल्कुलु उबतड़ सिंध जे अंदरि औरत 7 क़ुराननि जे बराबरि जेका सम्झी वेंदी आहे, उहा आउं सम्झां थो इस्लाम जितां शुरू थियो आहे उन्हनि वटि बि इहो तसवर न हूंदो। उहो सिर्फ़ु सबबु इन जे करे आहे जो असां वटि पुराणे माज़ी खां वठी करे इस्लाम खां पहिरीं खां बि औरत जी इज़त ऐं क़दुरु जेको रहियो आहे उहो इंतिहाई वॾो रहियो आहे। पर हिते ही सभु शयूं जेके पेश कयूं वयूं उनखे हिकिड़ो ॼाणी वाणी, यानी डेलिबरेट एक्शन हो जेको सिंधियुनि जी अहिड़ी शिकिल पेश करे। हाणे अचूं था अॼु जे मौजूदा सूरताल में, त सिंध जे अॼु जी जेका मौजूदा सूरताल आहे उन में बि इन्हनि चइनि ज़िलनि में जेका सूरताल पैदा कई वई आहे उनजे पुठियां इकोनॉमिक ऐं पॉलिटिकल इंटेंशन्स आहिनि। इकोनॉमिक इंटेंशन इहो आहे त इन एरिया में हज़ारे एकड़ ज़मीन जेका आहे उहा उन्हनि माण्हुनि जे कब्ज़े में रहे थी जंहिंजो न को खातो, न को कंहिंजी का मिल्कियत, न प्रॉपर्टी, जंहिंजो जेको राज आहे उन जा धाड़ेल उनखे फैसिलिटेट कनि था त उते जी जेका बि पैदावार थिए उहो सिर्फ़ु हू खणे। ऐं उन खां पोइ जेके उन जा माण्हू जिन जा क़बाइली या चइजे त राजूनी जेके उते झेड़ा थियनि था, उन्हनि झेड़नि खे बि हथु वठी करे उहो झेड़ा कराया था वञनि जीअं उहे माण्हू पंहिंजी आम पुरअमन ज़िंदगी गुज़ारे, उन्हनि शयुनि ते पंहिंजी मालिकी जो हक़ अख़्तियार जी दावा न कनि, ऐं बल्कि उहे पोइ उन पंहिंजे सरदार जे कढ हलनि, कॾहिं उहो थाणनि तां छॾाइण जे लाइ, कॾहिं उन जूं मायूं औरतूं खणी वञनि, कॾहिं घर उन्हनि जा ड्राए छॾनि, उन्हनि सभिनी खे सपोर्ट करण जे लाइ उहो वरी पॉलिटिकल सिस्टम। ऐं इते तव्हां ॾिसंदव त इहे जेके सॼा इलाइक़ा आहिनि उते वरी जेके पोलिंग स्टेशन्स आहिनि इन्हनि इलाइक़नि में उहे सिधियूं सहूं इन ई कंट्रोल ऐं ज़ाब्ते सां उन्हनि माण्हुनि जे हवाले हूंदियूं जेके ठपाणी चूंडिजी ईंदा आहिनि। ऐं पोइ इन ई वरी तवसुत सां उहे जेके चूंडिजी अचनि था नुमाइंदा, उहे जंहिं हुकूमत में वेहनि था उन हुकूमत खां उन्हनि जी घुर्ज इहा ई हुजे थी त उन इलाइक़े में पुलिस जो पूरो सेटअप उन्हनि जी मर्ज़ी जो हुजे। थाणे जे SHO खां वठी करे तर जे DSP, SSP, SP ऐं DIG ताईं उहे सभु उन्हनि जी मर्ज़ी ते रखिया वञनि था। ऐं जेकॾहिं के अहिड़ो अची वेठो वञे जेको पंहिंजी मर्ज़ीअ ते कॾहिं कंहिं ऑपरेशन खे अॻिते वधाइणु चाहे थो त उनजी तव्हां ॾिसंदो चंद ई ॾींहंनि में बदिली थी वेंदी आहे। त हाणे हिकिड़ो पासो उहो सियासी ऐं उन सां गॾोगॾु ख़ुदि वरी रियासत जा उहे इदारा जेके चाहिनि था त सिंध जो मजमूई तौर ते जेको लुक आहे उहो न रुॻो इन क़िस्म जो बीहे, पर असीं सभु जेके वरी आम पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियूं था जिन खे सियासी शऊर आहे, सम्झ आहे त मुआशिरे खे को ॿियो रुख ॾेई सघूं,
मुआशिरे जे लाइ को ॿियो किरदारु अदा करे सघूं। असीं रुॻो इन बदमनी धाड़ेल ऐं इन्हनि जे कढ जेको आहे सो वतूं शहरनि में बि मुज़ाहिरा कंदा, उन्हनि जे कढ अमुन अमान जे लाइ दाहूं कंदा। ऐं हिते जेकॾहिं केर बि माण्हू शहर में को कारोबारी, चाहे पोइ हैदराबाद, कराची, सखर, नवाबशाह, ख़ैरपुर किथे जो बि हुजे, तव्हां ॾिसंदो आए महीने किथां न किथां केरु को खजी वेंदो आहे ऐं पोइ उन जा पेरा बि वञी करे हिते मिलंदा आहिनि। ऐं माज़ी में त जिन खे कराची मां अॻुवा ते कयो वियो उन्हनि खे टेलीफोन कॉलूं अफ़गानिस्तान मां ईंदियूं रहियूं ऐं बाज़ियाबी उन्हनि जी कॾहिं ख़ैरपुर मां थी त कॾहिं घोटकी मां थी, कॾहिं कश्मीर जे राजणपुर जे इलाइक़नि मां थी। त इहे सभु शयूं जेके आहिनि उन में ख़ुदि एस्टेब्लिशमेंट जो जेको आहे उन जो बि हिकिड़ो अखि ॿूटण वारो चइजे या चइजे त उनजे पुठियां उन्हनि जी पुष्ट पनाही वारो बि हिकिड़ो हथु रहे थो, जंहिंखे हू इहा शइ क़ाइमु रखी करे इन्हनि खे असांखे सभिनी खे इन में मुंझाए करे हलाइणु चाहिनि था। हाणे जेतिरे ताईं असां इन्हनि शयुनि में मुंधा पिया हूंदासूं त नतीजे में छा थींदो, जेको बाक़ी ॿिया असांजा वसीला ॿियनि जेके सियासी मामलनि ते जेका गिरफ़्त नथी रहे या कब्ज़ो थी थो वञे ॿियनि जे उनजे गठजोड़ी सियासत में, असां उन तां अखि ओझल करे छॾींदासूं या कन लाटार करे छॾींदासूं, छाकाणि असुल मसइलो असांखे वॾे में वॾो हू नज़र ईंदो। जी ख़ैर वक़्तु। अच्छा, हाणे ॾिठो वञे त प्रियोरिटीज़ जी ॻाल्हि आहे इहा। असांजे जेके बि रियासत जा जेके बि लॉ एनफोर्समेंट जेके इदारा आहिनि उन्हनि जी तरजीहात जी ॻाल्हि हिते साम्हूं अचे थी त कराची जेको कुझु सालनि खां वठी करे मतिलबु अराउंड 20 इयर्स ताईं उहो कंहिं कुझु ग्रुप्स जे हथां यरगमाल रहे थो, पर जॾहिं उन्हनि जी उहा तरजीह ठही थी वञे त हाणे कराची खे असांखे अमुन ॾियारणो आहे त उहे माना कुझु ई अरसे में उहे जेके आहिनि उहे कराची जेको आहे अमुन जो गवारो थी थो वञे। कुझु अरसे में 2014-16 जी ॻाल्हि कयूं, इहे 3 साल हाणे असां उन तरजीहात ते उन्हनि इदारनि या उन्हनि मुल्की जेके बि असां वटि जेके मतिलबु इन अमुन अमान जो जिन वटि आहे हिकिड़ो रेस्पॉन्सिबिलिटी, उहे इलाइक़ा उन्हनि जे आख़िर तरजीहात ते छो नथा अचनि। ॾिठो वञे त को मुंहिंजे ख्याल में वज़ीरिस्तान खां वधीक या बलोचिस्तान खां वधीक के इहे इलाइक़ा जेके कचे वारा एतिरा गहरा कोन्हनि या टेक्निकली को इन ते को वॾो ऑपरेशन करणु एतिरो को ॾुखियो कोन्हे, पर छो आख़िर तरजीहात ते उन्हनि जे ते इहे इलाइक़ा छो नथा अचनि? उनजो इहो ई ॿुधायो न त मूं त हुननि जी तरजीहात में इहो इन जे करे कोन्हे त हिकिड़ो त उते उन्हनि जी ब्लैक इकोनॉमी आहे। उते इहो जेको अगवा जी सनत आहे उहा माण्हू तव्हांखे जेके अगवा जा ॿुधाया वेंदा आहिनि न, इहे त हूंदा आहिनि जेके कॾहिं कॾहिं उन्हनि जे गिरफ़्त में अची था वञनि, ॾहकाव पैदा करण लाइ उनखे खणी था वञनि, पर रियल तौर ते जेकॾहिं तव्हां उतां जी डेटा वठो त उते मुंहिंजे अंदाज़े मुताबिक़ हर जेको बि उते कारोबारी या साहिब हैसियत माण्हू आहे उनखे कंहिं न कंहिं तरह सां मंथली पे करणी पए थी। ऐं उहे जेके मंथलियूं जिन खे ॾियनि था उहे सभु जा सभु रियासत ऐं हुकुमरान जमायत सां गठजोड़ी हुजनि था। ऐं पोइ उन्हनि जो पाण में सभिनी जो हिकिड़ो नेक्सस आहे। ऐं उनखां पोइ जेको अहम शइ आहे उहा इहा आहे त इहे जेके हिते हथरादू उन्हनि सरदार ऐं वॾेरा पैदा करे रखिया आहिनि जेके इन सॼे मामले खे संभालनि था या उनजी पुष्ट पराई कनि था, उन्हनि खे चूंडिजी अचण में ख़ुदि इहो तरीक़ेकार फ़ाइदो ॾिए थो। जेके 10-20 पोलिंग स्टेशन इन तरीक़े जे करे उन्हनि जे कब्ज़े में रहनि थियूं, उते उन्हनि जा नतीजा उन्हनि जी मर्ज़ी जा ईंदा। उते को बि हिकिड़ी बि पोलिंग स्टेशन का जेका आहे उन्हनि जी मर्ज़ी खां सवाइ नतीजो न ॾेई सघंदी। ऐं उनजो वरी फ़ाइदो जेको रियासती इदारनि खे आहे उहो इहो आहे त तव्हां इन इलाइक़े जी सॼी जेका हिस्ट्री वठी ॾिसो त जेके बि हिते चूंडिजी ईंदा आहिनि उन्हनि खे जॾहिं बि असुल मथां जेके हुकुमरान आहिनि वाघ धणी, उहे जेॾीमहिल जेॾां इशारो कंदा आहिनि उहे उन जमायत में शामिल थी वेंदा आहिनि। अॼु हू पीपुल्स पार्टी में, सुभाणे जेकॾहिं पीपुल्स पार्टी तां हथु खॼी वियो एस्टेब्लिशमेंट जो त हू जंहिं जमायत तां उन्हनि खे चवंदा इहे सभु ओॾे ई हलिया वेंदा, चाहे मज़ारी हुजनि, जखराणी हुजनि या बिजाराणी हुजनि या केर बि हुजनि, हुननि जी का नज़रियाती वाबस्तगी कंहिं जमायत सां या का पॉलिटिकल जेका लाइन हूंदी आहे उन जे करे कोन थी रहे। हुननि जो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु आहे हुकुमरानी जे करे। जंहिं बि जमायत खे हुकूमत मिलंदी हू उन सां गॾु वेहंदा। हिकिड़ो पासो इहो उन्हनि खे वॾे में वॾो फ़ाइदो ॾिए थो, जंहिंजे ई करे जेको आहे सो ख़ुदि रियासत जी तरजीह ते इहो न आहे इहे सभु शयूं ख़तमु थियनि। जेकॾहिं रियासत जी तरजीह ते इहो अची वञे, इहो ख़तमु थी वञे त इते ई इन्हनि इलाइक़नि में सुभाणे जेका सूरताल बीहंदी उहा आज़ादु ऐं ख़ुदि मुख़्तियार माण्हू जॾहिं पंहिंजी मर्ज़ी सां वोट इस्तेमालु कंदो त उहो पंहिंजी मर्ज़ी जो नुमाइंदो चूंडींदो। ऐं जॾहिं पंहिंजी मर्ज़ी जा नुमाइंदा ईंदा त सिंध जे अंदरि जेको नंबर गेम आहे, जेका उहा चाहे सूबाई असेंबली जी हुजे या क़ौमी असेंबली जी हुजे, उहा नंबर गेम उन्हनि जे कंट्रोल में न रहंदी।
उन नंबर गेम खे कंट्रोल में रखण जे लाइ त पार्लियामेंट खे कीअं ट्रेंड करणो आहे, कहिड़े पासे उनखे हलाइणो आहे, कंहिंखे हुकूमत ॾियणी आहे, कंहिंखे हुकूमत कमज़ोर करे हेठि लाहिणो आहे, उहे सभु शयूं तॾहिं थी सघनि। अच्छा, हाणे ॻाल्हि अचे थी जेका तव्हां ॿुधाई त उन में हिकिड़ो जेको असांजो जेको मुल्की सियासत में हिकिड़ो नालो ॿुधंदा आहियूं, इलेक्टेबल्स। हाणे तव्हां हिन जेकॾहिं हिन सॼे ॻाल्हि ते गौर कंदो त जेको इलेक्टेबल्स बेल्ट आहे न, उहो मुंहिंजे ख़्याल में जनरेट ई हितां थो थिए। जेके बॉर्डरिंग एरियाज़ आहिनि न, टोटल जेके पंजाब जा बॉर्डरिंग एरियाज़, DG खान ताईं हलियो वञो, लगारी या उन खां मथे जेके खोसा या जतोई या जेके माना फ्यूडल जो बेल्ट आहे न, मुंहिंजे ख़्याल में रियासत खे उहो इलेक्टेबल्स बेल्ट जनरेट करे थो ॾिए। इहो ॿई पासा ऐं बल्कि टई पासा। इते तव्हां इन ट्रिकुंडे ते पंजाब ॾिसो, इन ट्रिकुंडे ते बलोचिस्तान ॾिसो, इन ट्रिकुंडे ते सिंध ॾिसो। इते जा जेके बि इलेक्टेबल्स जिन खे चयो थो वञे, इहे इलेक्टेबल्स बिल्कुलु ईअं ई आहे त चाहे पंजाब ॾे जेकॾहिं तव्हांखे PTI जी हुकूमत ठहिराइणी आहे त सराइकी बेल्ट ते ई जेको राजणपुर खां वठी करे मुल्तान ताईं हलियो थो वञे, उहो तव्हांखे शिफ्ट थींदे नज़र ईंदो। हिन पासे तव्हांखे सुई खां वठी करे मथे मच ताईं लॻभॻि जेके बि इलाइक़ा आहिनि उहे तव्हांखे शिफ्टिंग थींदे नज़र ईंदा। पोइ कहिड़ी बि सूरत में हुजनि, चाहे अकबर बुगटी हुजे या अॼु जे दौर में उन जे ई ख़ानदान मां या उन जा ॿिया जेके हुजनि उन्हनि जो हुजे, तॾहिं बि उहे बि ईअं ई फिरंदा रहनि था। पर जेको पासो उन्हनि खां परे आहे उहे तव्हां ॾिसंदो त हिकिड़े ई पासे हमेशह रहनि था। त तंहिं करे सिंध जो हेॾां जो पासो घोटकी हुजे, कश्मोर हुजे, कंदकोट हुजे या जैकबाद ऐं शिकारपुर हुजे, इहे बि तव्हांखे ईअं ई फिरंदे घिरंदे नज़र ईंदा। त यानी सम्झो त 4 ज़िला खनि हिन पासे सिंध जा, 3-4 ज़िला होॾां सराइकी बेल्ट जा जेको आहे सो 4 पंजाब खां जा। मुंहिंजे ख़्याल में मथे थी था वञनि। तव्हां हितां घोटिके खां शुरू कयो, कंबर, शादात कोट, सखर या उन खां पोइ खणी थोरो घणो हिसो जेको आहे तव्हां दादो जो बि उन मां मिलाए छॾियो। हा, मतिलबु इनखे हू त थोरो घणो खणी चइजे, पर ही त मुकमिल तरह ते रहनि था न 4 मुकमिल ज़िला। तरह ते। इन्हनि खे त 100% ईअं चइबो त जेॾी महिल बि हुनजी मर्ज़ी पवंदी उहे शिफ्ट थी वेंदा। ऐं ईअं ई होॾो हुन पासे ॾे तव्हांखे राजणपुर हुजे या खणी जेको आहे सो मुल्तान हुजे, या वरी हेॾो तव्हांखे सुई हुजे या जेको आहे सो मथे सिबी हुजे, हिन ताईं सॼो नाड़ी वारो बेल्ट हुजे, यानी जाफराबाद वग़ैरह जेके हिन में सभु डेरा मुराद हुजे, इहे तव्हांखे ईअं ई नज़र ईंदा। त उहो तव्हांखे कॾहिं PP में नज़र ईंदा, कॾहिं लीग में नज़र ईंदा, कॾहिं काफ लीग में नज़र ईंदा, ऐं कॾहिं होॾां जेको PTI में नज़र पंजाब ईंदा। जो जेको ट्रायंगल ठहे थो, जेको मुल्तान खां हेठि बखर लैया खां वठी करे इहे जेके हेठि यको इलाइक़ा जेके दरिया जे पटीअ सां कचे ताईं सभु फ्यूडल्स जे हवाले आहिनि, उते उहो इलेक्टेबल्स बेल्ट जनरेट थो थिए। हाणे इहो सॼो सम्झो त इन जे पुठियां उहा हिकिड़ी जीअं ॿुधाए। अच्छा, इहे ई वरी साॻियो हुन पासे बि ईअं, हुन पासे बि तव्हांखे हिन जी जेका आहे पॉलिटिकल इकोनॉमी बि हिन ते ब्लैक इकोनॉमी जंहिंखे चइजे उहा नज़र ईंदी। कचे जी हज़ारे एकड़नि जी ज़मीन जंहिं ते हाणे बि हिते कमंद जे लाइ हेतिरी वॾी उते पोख थिए थी। तव्हां ॾिठो हूंदो पाणी जॾहिं शॉर्टेज थींदी आहे त जेको कश्मीर ऐं पंजनत जे विच में जेको बेल्ट आहे, हिते तव्हांखे पाणी गायब थींदे नज़र ईंदो आहे लखनि क्यूसिक फीट में। इहे लखें क्यूसिक फीट जेके गुम थींदा आहिनि उहे केॾांहुं गुम थींदा आहिनि। हिते इन सॼे एरिया में जेका नॉन रजिस्टर्ड जेका लैंड आहे, जेका इरिगेट थिए थी उन चोरी जे पाणी ते, उहा सॼे जी सॼी जेका आहे उन्हनि सभिनी इन्हनि ई माण्हुनि जी आहे जिन खे सरकार जी पुष्टपनाही हासिल थिए थी। त उहा सॼी जेका आहे उहा उते जी हुजे या हेॾे हिन पासे असां वटि जेको कचे जो बेल्ट आहे उन में तव्हां वञो, जेॾी महिल फसुल थींदो आहे उन ॾिसो त उन जी बटाई केरु थो खणे, उन जी कंहिंखे थी डॉक्टर मिले हिकु हिसे। हिते इन ॻाल्हि खे एक्सटेंड ज़रूरु करिणो पवंदो, छो त इहो असां हिकिड़ो सियासी पासो जेको उन ॻाल्हि जो डिस्कस कयूं था, इकोनॉमी या लैंड एक्विज़िशन वारो पासो ज़रूरु डिस्कस करणु घुरिजे। त छो त तव्हां ॾिठो त इहे सरदारनि खे हथी वठाइण वारो जेको इलीगल लैंड एक्विज़िशन वारो जेको प्रोसेस आहे, उन जो वॾे में वॾो तालुक़ु मुंहिंजे ख़्याल में कुझु जेके इदारा आहिनि उहे एग्रीकेरियन लैंड एक्विज़ कनि था, या जेको आहे उन्हनि में जेका एग्रीकेरियन जेका इलीगल लैंड आहे, जेको तव्हां पहिरियों रहिणी कैनाल वारो पासो जेको घोटी वारो मथियों पासो आहे कचे ताईं, या जेको पंजाब जो जेको चोलिस्तान वारो पासो आहे उते कुझु जेका लैंड ॾिनी थी वञे कुझु, मतिलबु त मुंहिंजे ख़्याल में इहो साॻियो ई हिक ॿिए खां माना उहो वटा सटा वारो हिसाबु हले थो मुंहिंजे ख़्याल में। उनमें खैरबश हू जेको पंजाब वारो सराइकी बेल्ट जो जेको आहे उते त हिकिड़ो वॾो उन्हनि सां अञा वधीक ज़ुल्म आहे। त उते सेंट्रल पंजाब जा सेटलर बि आहिनि ऐं उन सां गॾोगॾु रिटायर्ड ऑफिसर्स बि आहिनि जिन खे हज़ारे एकड़ जेका आहे ज़मीन ॾेई करे उते आबाद कयो वियो आहे। ऐं उते जेको नवां प्रोजेक्ट्स जेके थल केनाल ऐं उन जा जेके टई फेज़िस आहिनि, ग्रेटर थल केनाल ऐं उन खां पोइ उन जूं जेके हेठि डिस्ट्रीज़ आहिनि, उन्हनि में अक्सरियत जेका लैंड आहे उहा उन्हनि जी आहे। उहा लोकल जेको पुराणो उते जो ओरिजिनल जंहिंखे चइजे नेशनल सराइकी जेको आहे
उन जी एतिरी ज़मीन कोन्हे जेतिरी उन्हनि जी आहे। त हिकिड़े पासे हुते इहो बि थिए थो, ॿिए पासे दरिया सां गॾोगॾु जेका सॼी कचे जी एरिया आहे उन में इहे इन तरीक़े सां कब्ज़ा करे जिन खे पंहिंजो मुस्तफ़ीज़ कनि था। उन में वॾा टाइकोन्स जेके आहिनि, जहांगीर तरीन टाइप जेके आहिनि उन्हनि जो हुजे, या होॾां पंहिंजो अहमद महमूद हुजे, इन्हनि जूं सभिनी जूं बि जेके आहिनि वॾियूं वॾियूं जेके फैक्ट्रियूं कमनि जूं हलनि थियूं पयूं, शुगर मिल्स, उहे इन ई कमनि ते हलनि थियूं। ऐं इहो त हाणे औरते सुरी आया आहिनि, सिंध जे इन पंहिंजे घोटकी वारे ज़िले ताईं उन्हनि जूं फैक्ट्रियूं ऐं ज़मीनूं जेके आहिनि कचे में, उहे सभु जूं सभु जेके आहिनि इन ई तरीक़े जूं आहिनि, जेके सरकार खां कंहिं न कंहिं तरीक़े सां सस्ते हुन ते खणत ते खयूं वञनि थियूं या लीज़ करायूं वञनि थियूं, जंहिंमें लीज़ ऐं खणत जो जेको वॉल्यूम हूंदो आहे उहो ॾेखारण वारो थोरो हूंदो आहे, पर हक़ीक़ी तौर ते हुते जेका लैंड कल्टीवेट थिए थी उहा उन खां घणी मथे हुजे थी। ऐं हिते पाकिस्तान आहे, हिते इन्हनि शयुनि जी का बि प्रॉपर जेका डॉक्यूमेंटेशन आहे उहा न को केरु कंदो, न ई कंहिंखे एतिरी ज़रूरत हूंदी जो हुनजो वञी करे तपेदार या एसी वञी पूरी डेटा वठे त असां तव्हांखे ॾिनी हेतिरी आहे, तव्हां आबाद केतिरी था कयो, पाणी तव्हांखे एलोकेट केतिरो आहे, तव्हां खणो केतिरो था, उहो सभु त इन जो रिकॉर्ड तॾहिं ख़बर पवंदी जॾहिं शुगर फैक्ट्री मां शुगर निकिरंदी आहे। उनजो जेकॾहिं रिवर्स में कैलकुलेशन कजे त घणा टन तव्हांजो कमंद आयो ऐं उहो कमंद जी एरिया जेका आहे लैंड ऑफ कल्टीवेशन जो केतिरो थियणु खपे, त उन सां तव्हांखे अंदाज़ो थी वेंदो। इहे सभु शयूं जेके आहिनि उन में सभिनी जो गॾियल हिकिड़ो मुफ़ाद आहे, उहो साॻियो ई आहे, सियासी ऐं इक़्तिसादी। ऐं इहो सियासी ऐं इक़्तिसादी मुफ़ाद जीअं हूअं हुजण त क़ौमुनि जो, वतन जो ऐं ब्रॉडर एस्पेक्ट में इलाइक़नि जो हुजणु खपे, पर हिते इन गठजोड़ी सियासत जो बुनियाद बि इहो ई आहे त उन्हनि चंद माण्हुनि लोकल इन्फ्लुएंशियल जेके आहिनि, लोकल इन्फ्लुएंशियल्स हिकिड़ा जेके आहिनि, ॿिया जेके पैदा कराया वेंदा आहिनि ऐं उहे पैदा कराया वञनि था, उन्हनि जो गॾियल हिकिड़ो साॻियो ई पॉलिटिकल ऐं इकोनॉमिक इंट्रस्ट आहे, सियासी ऐं इक़्तिसादी मुफ़ाद। पोइ उन्हनि इलाइक़नि ते उन्हनि खे नंढी नंढी हुकुमरानी ठाहे था ॾियनि। इहे इलाइक़ा तव्हांखे ईअं लॻंदो जहिड़ो बादशाहतूं हुजनि, उन्हनि जूं नंढियूं जागीरूं आहिनि, नंढियूं जिते स्टेट जेका आहे उनजी मशीनरी आहे त सही, पर उहा उन्हनि जे हुकुम खां सवाइ को बि कदम नथी खणी सघे। उनजी एग्ज़िस्टेंस जेका आहे उहा ग्रे एग्ज़िस्टेंस आहे, माना सिर्फ़ु जस्ट फॉर आई वॉश जेका आहे उहा अवेलेबल आहे, पर उनजो जेको एक्ट या जेकॾहिं उनजी जेका रिट आहे उहा पब्लिक विल आहे, उहा नज़र कान थी अचे किथे। अच्छा, हाणे इन ॻाल्हि मां इहो साफ़ ज़ाहिर आहे त हाणे इन जो जेको ताज़े हिन रिसेंट टाइम में जेका पंजाब में हाणे ॾिसो न, मुल्तान खां मथे मिडिल क्लास बेल्ट आहे उते पंजाब में, उहो मुज़ाहमती बेल्ट आहे, उहो कॾहिं बि कंहिं बि हिकु पार्टी खे हिकु वक़्त ताईं सपोर्ट नथो करे, उते फ्यूडल्सी घणी हिजमनी क़ाइमु नथी थी सघे। ऐं इन जे करे पंजाब में जेका पॉलिटिकल टर्ब्यूलेंस आहे उनजो वॾो रीज़न बि इहो ई आहे त उते कुझु हिसे में जेको आहे तव्हांजो मिडिल क्लास बेल्ट आहे जेको सियासी मज़ाहमत खे जनम थो ॾिए। KPK में बि ईअं ॾिसूं था, कुझु ज़िलनि में जेको पॉलिटिकल टर्ब्यूलेंस या पॉलिटिकल जेका हिकिड़ी चेंज नज़र अचे थी उहा सिर्फ़ु वाज़िह आहे। सिंध उन मिडिल क्लास जेका हिकिड़ो जेको पॉलिटिकल टर्ब्यूलेंस आहे उन में अञा पोइते आहे, ख़ासि करे असांजा ओरियां ज़िला आहिनि कुझु। हाणे सिंध खे बि जेकॾहिं को मिडिल क्लास पॉलिटिकल बेस न मिलंदो, मूंखे नथो लॻे त इहो सियासी हल इहो ई आहे त का सिंध खे हिकिड़ो बहितरीन मिडिल क्लास पॉलिटिकल मुतबादिल मिले जेको इन सरदारनि मां जान छॾाए। त तव्हां छा था ॾिसो त एतिरो केतिरे टाइम में सिंध हिन पॉलिटिकल मिडिल क्लास खे जनम ॾींदी? मुंहिंजे ख़्याल में हूअं जेको असांजो तसवर हूंदो आहे त मिडिल क्लास जेको आहे उहो सोसाइटी में का चेंज आणींदो आहे ऐं उहो ई अॻिते हली करे सोसाइटी जे अंदरि को नओं ट्रेंड जेको आहे सो शामिल कराईंदो आहे। पर सिंध जे अंदरि मिडिल क्लास जेको आहे पंहिंजो न रुगो इन्फ्लुएंस कोन क़ाइमु करे सघियो या पैदा करे सघियो आहे, पर पंहिंजो हिकिड़ो उन रोल मॉडल बि पैदा न करे सघियो आहे। हुन अञा वधीक उनखे फॉलो कयो आहे। हर असांजे मिडिल क्लास जो रोल मॉडल तव्हां ॾिसंदव त उहो साॻियो ई उहो जागीरदार या वॾेरो आहे। तव्हां कंहिं बि सिंधी कामोरे खे रिटायर हाणे तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि हिन में एड कंदो हलां त असांजे मिडिल क्लास में हिकिड़ी जेका आदत आहे उहा ऑपरचुनिस्ट क्लास पैदा थियो आहे। असां वटि अदीब, लिखारी, कन्वेंशनल अदीब बि हाणे उहो पैदा थियो आहे जेको उहो तालुकात ऐं ऑपरचुनिस्ट क्लास वधीक पैदा थो थिए बजाए मज़ाहमती क्लास जे। मिडिल क्लास हूअं ई बि पंहिंजे फिलोसॉफिकली बि ऑपरचुनिस्ट हूंदो आहे, हू अॻिते वधणु चाहींदो आहे, उन क्लास मां निकिरणु चाहींदो आहे। पर हिते ख़राबी इहा आहे त समूरी दुनिया जे अंदरि मिडिल क्लास जेको जॾहिं अॻिते वधंदो आहे त उहो रिवर्स गियर न हणंदो आहे।
हू अॻिते वेंदो आहे, मॉडर्न जेका आहे असां सोसाइटी खे डेवलप कंदो आहे, इंडस्ट्री ॾे वेंदो आहे, सनअतकारी खां वधीक जेको आहे कारोबार ॾांहुं वधंदो आहे। पर तव्हां असांजे सिंधी मिडिल क्लास खे अॼु बि ॾिसंदो त उनजी ख़्वाहिश हूंदी वीगो ऐं 2 बॉडीगार्ड, ऐं उहो वीगो ऐं 2 बॉडीगार्ड जेका उनजी ख़्वाहिश आहे उहा रिवर्स गियर आहे। यानी हू वरी पंहिंजे तर में चवंदो त 50 एकड़ ज़मीन वठां, उते वञी करे ज़मींदारी कयां ऐं उते पंहिंजी नंढी जेका आहे असां हिकिड़ी सरदारी क़ाइमु कयां। ऐं तव्हां सिंध में इहो न ॾिसंदव त उहो मिडिल क्लास मां जेको 21 22 ग्रेड ते वञी करे जेॾी महिल रिटायर थिए त उहो का पंहिंजी कंसल्टेंसी फर्म खोले या को नंढो हिकिड़ो को कारोबार खोले या कंहिं जेको आहे सो सनअत खे वञी करे जॉइन करे उन में शेयर्स वठे, त इहो हूंदो आहे अॻिते वधणु। दुनिया में हूअं ईअं हूंदो आहे त मिडिल क्लास जेको आहे अॻिते वेंदो आहे त पोइ उन सां समाज अॻिते वेंदो आहे। पोइ छा थींदो आहे त जेको रोल मॉडल जुड़ंदो आहे, त जेको ॿियो पुठियां ईंदो त उहो सोचींदो आहे त मां बि अॻिते वञी करे हाणे इन रस्ते ते वेंदुसि। पर जॾहिं रिवर्स गियर असां हणूं था त उन रिवर्स गियर में रिटायर IG, रिटायर DIG, रिटायर SSP, रिटायर सेक्रेटरी, रिटायर VC, उहे बि जेकॾहिं 1000 एकड़ ज़मीनूं वठी 2-2 3 गाॾियूं रखी ऐं उन सां गॾोगॾु 4-5 वरी जेको आहे सो माण्हू विहारे ऐं पोइ वरी पंहिंजी वरी ज़ात जी या त पग ॿधनि या वरी उन इलाइक़े में रुॻो ईअं ई पंहिंजो साॻे तरीक़े सां असर रसूख़ क़ाइमु करण जी ख़्वाहिश रखनि या कोशिशि कनि, त इहा थी वई रिवर्स वारी। त सिंधी मिडिल क्लास जी जेका इहा ख़राब जेका रिवर्स गियर आहे उन असांखे वधीक नुक़सानु ॾिनो आहे। हूअं का ख़राबु ॻाल्हि कोन्हे त मिडिल क्लास अॻिते वधणु खपे, पर हुनजो डायरेक्शन हीअं अॻिते वञण जे बजाए हुन हिकिड़ी लेवल खां पहुची जेका रिवर्स गियर हणे थो, तंहिंजे करे समाज असांजो वधीक ख़राबु थो थिए। पोइ नतीजे में छा थो थिए त हर माण्हू इहो थो सोचे त आउं पढ़ी लिखी इहो रस्तो वठी छाजे लाइ अचां, ऐं डायरेक्ट कंहिं ॿिए तरीक़े सां इन रस्ते ते छो न अचां। पोइ उन में जेका करप्शन ऐं गठजोड़ी ऐं उन जेका थिए थी उन में हू उनखे ई तरजीह ॾिए थो हर आम माण्हू बि। जी ख़ैर। हाणे ॾिठो वञे त जेका तव्हां ॻाल्हि कई उन में सॼी ॻाल्हि अचे थी इंस्पिरेशन जी। असांजो जेको मिडिल क्लास माण्हू आहे उन जी बि जेका इंस्पिरेशन आहे उहा पावर मॉन्गरिंग आहे। माना हू पाण पावर विक्टिमाइज़्ड आहे, त हू पाण कंहिं न कंहिं तरीक़े सां कंहिं हद ताईं हिकिड़ो पावर खे कंट्रोल करण वारे मक़ाम ते मक़ाम हासिल करणु चाहे थो। त इहा जेका पावर मॉन्गरिंग वारी इहा कॉम्प्लेक्सिटी आहे, इहा बिल्कुलु असांजे मिडिल क्लास में आहे। असांजो जेको बि मिडिल क्लास जो माण्हू ऑफिसर अचे थो थी करे कंहिं बेल्ट में, त उहो बि अंदरूनी तरीक़े सां फ्यूडल ई आहे, मिज़ाजन फ्यूडल आहे। उहो वाइट कलर फ्यूडल हुजे, असांजो ऑफिसर वाइट क्लास फ्यूडल ई ॾिठो वञे त हुननि जो जेको मिज़ाजन आहे उहा कॉम्प्लेक्सिटी वञे कान थी हुन में अंदरि। हाणे हिन जो हल छा आहे? असां मुंहिंजे ख़्याल में छा असां को हिते मतिलबु इंटरनेशनल लेवल ते या मतिलबु असांजा छोकिरा ॿाहिरि वञनि, असांजो माण्हू जेको ॿाहिरि वेठो आहे उहो बि असांखे हिते सिंध में वेही करे उहो कारोबार या ब्लैकमेलिंग, माना उनजो धंधो इहो ई आहे साॻियो घुमी फिरी। उनजी इंस्पिरेशन जेका आहे उहा पावर आहे। त हिनखे टोड़जे कीअं आहिनि इंस्पिरेशन खे? पावर ख़राब ॻाल्हि कोन्हे। पावर जे लाइ ख़्वाहिश रखणु या एम्बिशियस हुजणु या अॻिते हली करे सोसाइटी जे अंदरि पंहिंजो स्ट्रॉन्ग जेको आहे सो कद बुत ठाहिणु ख़राब कोन्हे, पर रिवर्स में वञी करे ठाहिण वारी ॻाल्हि ख़राब आहे। तव्हां जेकॾहिं मिसाल साहिब हैसियत थी वियो, तव्हां हाणे वधीक पंहिंजे उन इलाइक़े में पढ़ियल लिखियल समाज खे जनम ॾियो। अॻे जिते 100 ॼणा पढ़ंदा, हाणे उते तव्हां जे करे 1000 पढ़ंदड़ थी वञनि। 1000 पढ़ंदड़नि जे करे 1 लख जेकॾहिं थी वञनि ऐं उहो इलाइक़ो सॼो मॉडर्नाइज़ थी वञे, सिविलाइज़ थी वञे, ऐं पोइ उते तव्हांजो जेको इन्फ्लुएंस आहे उहो इन जे करे हुजे तो पढ़ियल लिखियल माण्हू तव्हांखे ई मोटिजे, पढ़ियल लिखियल माण्हू तव्हां सां ई सियासी तौर ते जुड़े, उहा शइ नथा कनि। इहो जेको रिवर्स वारो पासो आहे उहो ख़राबु आहे। हूअं हुजणु छा खपे? हुजणु ईअं खपे त उनखे पढ़े लिखे खे हाणे कीअं उन पंहिंजे इलाइक़े में जिते जो आहे उते वञी करे उनखे कीअं टकराव में वञी करे उन जेको उनजो नेक्सस आहे रियासत जो ऐं जेका जेको रवायती असांजो जेको उते जो वॾेरो ऐं सियासतदान आहे उनखे टोड़ण जे लाइ जेको उनखे किरदारु अदा करणु खपे, हू उन जे बजाए उन जो साथारी थिए थो या उन जहिड़ो पाण थियणु चाहे थो, तॾहिं ख़राबी पैदा थिए थी। त आउं सम्झां थो इहो ख़तमु तॾहिं थींदो जॾहिं असांजे मिडिल क्लास खे पढ़े लिखे खे इहा शइ सम्झ में अचे त समाज तरक़ी कंदा आहिनि फॉरवर्ड थिंकिंग सां, समाज तरक़ी कंदा आहिनि फॉरवर्ड विजन सां, समाज तरक़ी कंदा आहिनि जॾहिं तव्हां पोइ ते वञण जे बजाए अॻिते वञो ऐं समाज खे बि अॻिते वठी वञो। असां जॾहिं असांजो अदीब दानिश्वर पढ़ियो लिखियो असांजो कामोरो या असांजो जेको बि साहिब हैसियत जॾहिं थिए थो, जेको हेठें क्लास खां मिडिल में पहुची पोइ वरी अपर क्लास में वञे थो, त अपर क्लास में उहो सनअतकार थिए, कारोबारी थिए,
ऐं ईअं ई अहिड़े तरीक़े सां किन जदीद शयुनि खे खणी अची उन पंहिंजे समाज में उते पंहिंजो नालो, पंहिंजी ताक़त, पंहिंजी सियासी हैसियत सभु जेका आहे उहा क़ाइमु करे, उनजे बजाए हू रिवर्स में थो वञे। पोइ हू छा थो करे त हू हिकिड़ो पंहिंजी ज़ात खे पोइ चए थो त हाणे मां फलाणी ज़ात जो आहियां, उन ज़ात जो या सरदार थी वञा, या उन ज़ात जो ऑलरेडी को सरदार आहे त पोइ उनजो वरी बाह ॿेली थी वञा, उन सां गठजोड़ करे कंहिं न करे तरह सां हिसो पती वठां, या वरी जेका हुक्मरान जमायत हुजे थी उन सां कंहिं तरीक़े सां गठजोड़ करे पंहिंजे लाइ का नंढड़ी का वरी ॿी हिकिड़ी मुराद वठी वठां या को प्रोजेक्ट वठी वठां, मतिलबु सभु तरीक़े सां उहो सभु साॻी रिवर्स थिंकिंग आहे। त आउं सम्झां थो अॼु जो जेको हाणे जो असांजो नौजवान आहे उनखे सोचणु खपे त असांजे माज़ी जे उन शऊर, पंहिंजे शऊर खे फॉरवर्ड थिंकिंग ऐं फॉरवर्ड विजन में इस्तेमालु न कयो, उहो रिवर्स वियो। तंहिंजे करे सिंधी समाज अॼु ॾींहं ताईं लोड़े थो, अॼु ॾींहं ताईं उहो उन में पिंजोड़ में फाथो पियो आहे, उन मां निकिरी कोन थो सघे। त हाणे जो जेको असांजो नौजवान आहे जेकॾहिं उहो इन सां सोचे त मूंखे दुनिया जीअं अॻिते वधी आहे, जीअं दुनिया जो मिडिल क्लास अॻिते निकिरी करे ऐं पोइ उन पंहिंजे शहरनि खे, पंहिंजे इलाइक़नि खे जिद्दत सां पंहिंजे कब्ज़े में कयो आहे, पंहिंजी सियासत में उन में जेको आहे सो रोल अदा कयो आहे, ईअं जेकॾहिं उहो न कंदो त पोइ वरी बि असीं साॻी इन में फाथा पिया हूंदासीं। फ़र्क़ु कोई बि कोन्हे, पढ़ियल जागीरदार हुजे, हिकिड़ो अनपढ़ियल जागीरदार हुजे, वो फ्यूडल थिंकिंग जेका आहे, फ्यूडल जेको अंदरि तव्हांजे अंदरि में जेको वेठल फ्यूडल आहे, उहो जेतिरे ताईं तव्हांजो नथो निकिरे तेसीं ताईं को बि फ़ाइदो कोन्हे। हाणे हिते आख़िर में सवाल इहो ई पैदा थो थिए त ॾिठो वञे त सिंध जे माण्हुनि खे हमेशह कंहिं बि तरीक़े सां जेको हेठिएं क्लास जे माण्हूअ खे कंहिं बि इशू ते उन सां गॾु जेको बीठल नज़र अचे थो, उहे हितां जूं जेके बि नेशनलिस्ट पार्टियूं आहिनि, मुख़्तलिफ़ नज़रियनि सां सियासत कनि थियूं, उहे अचनि थियूं, बीहनि थियूं हुन सां गॾु, या जेके ॿिया जेके कम्युनिस्ट पार्टीज़ आहिनि या लेबर जेके मतिलबु जेके मज़दूर किसान पार्टीज़ आहिनि, मतिलबु जेके लेफ्टिस्ट पार्टीज़ आहिनि उन्हनि उहे बीहनि थियूं। हाणे इन्हनि सभिनी पार्टियुनि खे मिली जुली करे हिकिड़ो अहिड़ो को गॾियल सियासी मुतबादिल जोड़ण में कहिड़ियूं मुश्किलातूं अचनि थियूं, या इहे जेके ॾिसनि था त असां डेली कंहिं न कंहिं इशू ते गॾु त आहियूं, पर उन्हनि खे वॾनि इज्तिमाही इशूज़ ते गॾु थियण में कहिड़ियूं के नज़रियातियूं ॾुखियाईंदियूं अचनि, या तव्हांखे लॻे थो त को अहिड़ो को गॾिजी को हिकिड़ो बहितरीन सिंध खे मुतबादिल मिलंदो अॻे हली करे ईंदड़ दौर में सियासी मुतबादिल? असांजूं उहे अक्सरत जमायतूं ऐं जमायतुनि जा लीडर नाले में त नेशनलिस्ट ऐं प्रोग्रेसिव आहिनि, पर वरी बि जेॾी महिल तव्हां अंदरि में जाती पाईंदो त तव्हांखे उते बि अंदरि हिकिड़ो नंढिड़ो फ्यूडल वेठल नज़र ईंदो। प्रोग्रेसिव थिंकिंग इहा हूंदी आहे त हर हाल में कंहिं सां बि गॾिजी हली सघिजे थो। प्रोग्रेसिव थिंकिंग इहा हूंदी आहे त ऑब्जेक्टिव ओरिएंटेड जेका आहे स्ट्रगल करण खे तरजीह ॾिनी वेंदी आहे, बजाए पंहिंजी ज़ात या पंहिंजे प्रोग्राम खे जेको आहे सो अॻिते वठी वञण जे लाइ। यकीनी तौर ते हर कंहिं जमायत जो लीडर, हर कंहिं जमायत जो पंहिंजो प्रोग्राम उहो उनखे अज़ीज़ हूंदो, पर जॾहिं तव्हां ऑब्जेक्टिव ओरिएंटेड थियो था त पोइ तव्हांजो फोकस इन ते हुजे थो त असांखे हासिल छा करिणो आहे। जेकॾहिं मूंखे हासिल करिणो आहे समाज जी तब्दीली, मूंखे हासिल करणी आहे समाजी ग़ुलामी मां निजात, मूंखे हासिल करिणो आहे समाज जे अंदरि तरक़ी, मूंखे हासिलात करणी आहे त हिते जेका इहे रियासत जो जंहिं तरीक़े सां नेक्सस ठहियो पियो आहे जिन मुरविद सियासी तरीक़नि सां ऐं इन्हनि गठजोड़ी वफ़ाक़ी सियासत कंदड़ जमायतुनि सां, उनखे कीअं टोड़णो आहे त पोइ तव्हांजी उहा शइ अॻिते वधी सघंदी। पर असां नंढड़ियुनि नंढड़ियुनि उन्हनि शयुनि में जॾहिं उहे जमायतूं ऐं लीडर फाथल था रहनि, जेका साॻी उहा फ्यूडल मेंटेलिटी आहे जंहिंजे ज़रिए हू चाहे थो त मां वॾो लीडर आहियां, मूंखां वॾो को ॿियो लीडर न थी सघे, मुंहिंजी जमायत वॾी आहे, मुंहिंजी जमायत खां वॾी का ॿी जमायत नथी थी सघे, या नथी पवे, उनखे रुकावट कीअं विझां, इहा जेका ऐं साॻियो कमु जेकॾहिं मां कयां त उहो सही आहे, जेकॾहिं ॿियो करे त उहो ग़लति आहे, इहा जेका सोच आहे असांखे कॾहिं बि अॻिते वठी वञी न सघंदी, सवाइ कंहिं हिकु अधु सियासी लीडर जे जंहिंजी उहा प्रोग्रेसिव थिंकिंग आहे। ऐं माज़ी में बि चवंदो आहियां त सिंध जे अंदरि केर बि चए त कहिड़ा बि वॾा जेके प्रोग्रेसिव लेफ्ट विंग सां बीठल माण्हू हुया, उहे प्रोग्रेसिव थिंकिंग जा न हुया जेतिरो साईं जीएम सैद प्रोग्रेसिव थिंकर हुयो। बावजूद हिकिड़े अहिड़े घराणे जे जेको सैयद बि हुजे, गादी नशीन बि हुजे, उहो एतिरो प्रोग्रेसिव हुजे जो पंहिंजी न्याणी सां गॾु ॿियनि खे बि पढ़ाइण जे लाइ जेको आहे सो तरवीज़ ॾिए, उन्हनि खे जेको आहे सो मदद करे, पंहिंजी गादी ख़तमु करण सां गॾु सिंध जे ॿियनि सैयदनि खे चए त इहे पंहिंजे गादियूं ख़तमु कयो ऐं माण्हुनि जी मदद कयो, उन्हनि जा हॾ ॾोखी थी बीहो। न रुॻो इहो, पर सिंध जे समाज खे तब्दील करण जे लाइ पंहिंजी हिकिड़ी मुसलसिल हर दौर में जेको हुनजो बुनियादी
नुक़्ते नज़र हुयो उहो हुयो त इंसान जी तरक़ी कीअं थिए, सिंध जो समाज तरक़ी कीअं करे, इंसान आज़ाद कीअं थिए। इहा जेका तरक़ी पसंद सोच आहे उहा उन जे अमल में बि हुई, हर शइ में हुई, पर असां ॿियनि खे ॾिसूं ऐं इन जे ई करे हुन कॾहिं इहो न चयो त मुंहिंजी सियासत जो वारिस जेको हूंदो मुंहिंजे ख़ानदान मां हूंदो। पर उन खां पोइ तव्हां ॾिसो बाक़ी जेके ॿियूं जमायतूं आहिनि कहिड़ियूं बि हुजनि, उन्हनि जी इहा जेका जी प्रोग्रेसिव जी डॉक्टर दावेदार इनाम इते हिन प्रोग्राम जो वक़्तु थिए थो पूरो ऐं वॾी महिरबानी तव्हांजे टाइम जी। जी नाज़रीन, हिन प्रोग्राम जो वक़्तु थियो पूरो, तेसिताईं ॾियो इजाज़त। अल्लाह भाई।